अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके दौर में जॾहिं सच खे दॿायो वञे थो, जॾहिं मज़लूम माण्हुनि जी आवाज़ खे रोकण जी कोशिश कई वञे थी, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ज़ुल्म जा दास्तान दुनिया ताईं पहुचाए थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जे प्लेटफार्म तां असीं अवाम जो आवाज़ बणिजूं था। पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ ही इदारो अवां जे साथ ऐं सहकार जो मुंतज़र आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼोके हिन लेख जो लेखक आहे नामियारो लेखक नसीर मेमण। लेख जो उनवान आहे सिंध जे नौजवान नस्ल खे सम्झण जी ज़रूरत आहे। सिंध में केतिरनि ई माण्हुनि जो ख़्यालु आहे त अॼोकी सिंध जा नौजवान रुॻो सोशल मीडिया ते वक़्तु विञाईंदा आहिनि। हुननि खे सिंध जे मसइलनि सां घटि दिलचस्पी आहे। से किताब न आहिनि पढ़ंदा। समाज में संदन को किरदारु न आहे। मुंहिंजे ख़्याल में इहे ॻाल्हियूं घणे भाङे उहे माण्हू कनि था जेके नौजवाननि सां का ख़ासि लह विचड़ नथा रखनि, यूनिवर्सिटियुनि में बि नथा वञनि, परे खां वेही नौजवाननि बाबति पंहिंजा तस्वर ठाहिनि था ऐं अक्सर करे खेनि जनरेशन ज़ी करार ॾेई धिकारनि था। सिंधी नौजवाननि बाबति मुंहिंजो तजुर्बो मुख़्तलिफ़ रहियो आहे। गुज़िरियल कुझु हफ़्तनि दौरान अवामी मर्कज़ पार्टी पारां कोठायल कामरेड हैदरबख्श जतोई सोशलिस्ट स्कूल, साफ़ी दोस्त निसार खोखर पारां लाड़काणे में कोठायल लाड़काणो लिटरेचर फेस्टिवल ऐं अरोड़ यूनिवर्सिटी पारां शागिर्दनि लाइ कोठायल पुरतशदुद इंतिहा पसंदी जे मौज़ू ते हिकु वेहक में मूंखे दर्जने नौजवाननि सां मिलण, साणनि, ॻाल्हाइण ऐं संदन ख़्याल ऐं सवाल ॿुधण जो मौक़ो मिलियो। उहे नौजवान अॼोके सिंध पाकिस्तान तोड़े आलमी मंज़रनामे खां बाख़बर हुआ ऐं वटनि पुख़्ती सियासी सोच बि नज़र आई। टिन्ही प्रोग्रामनि दौरान जेके सवाल पुछा विया उन्हनि जे मयार मां संदन किताबी अभ्यास जो अंदाज़ो लॻाए पए सघियसि। इंटरनेट ऐं फ़ोन जी सहूलियत खां पोइ मुमकिन आहे त कागर वारे किताब ऐं अख़बार जो विकिरो घटियो हुजे, पर पढ़ण वारो अमल हरू भरू सफ़ा पुठिते नाहे पियो। अलबत्ता सोशल मीडिया सबबु लिखत ऐं पढ़ण जो अंदाज़ मटिजी वियो आहे। असांजे पब्लिशरनि ऐं साफ़ती इदारनि खे उन नए दौर सां पाण खे सराहणो पवंदो जंहिंसां अॼु जो नौजवान जुड़ियल आहे। मिसाल तौरु ऑनलाइन किताब ख़रीद करे डाउनलोड करणु ऐं पढ़णु सवलो, तकिड़ो ऐं सस्तो तरीक़ो आहे, पर सिंधी पब्लिशर अञा उहा सहूलियत फ़राहम नथा कनि। मुंहिंजे किताब जी ऑनलाइन एडिशन्स लाइ परॾेह में रहंदड़ केतिरा ई दोस्त घुर कंदा आहिनि त बदकिस्मती सां उन्हनि किताबनि जो डिजिटल छापो मौजूदु न आहे। सलेमान वसाण जी वेबसाइट सिंध सलामत ते केतिरा ई सिंधी किताब मौजूदु आहिनि, पर उनजो ज़ख़ीरो घणो वधाए सघिजे थो। जेकॾहिं सिंधी किताबनि जो डिजिटल छापो मौजूदु हुजे, मूं पंहिंजा किताब छापींदड़ पब्लिशर खे गुज़ारिश कई, पर न हो। पंहिंजी वेबसाइट ते डिजिटल कापी मुहैया कनि था ऐं न ई हूअ मूंखे किताबनि जी सॉफ्ट कापी ॾियण लाइ तयारु आहिनि त जीअं सिंध सलामत ते रखी सघां। साॻी तरह सिंधी अख़बारनि जा डिजिटल छापा बि ग़ैर मयारी आहिनि। उन्हनि जी वेबसाइट ते पुराणनि अख़बारनि जो रिकॉर्ड या त मौजूदु न आहे या वरी इमेज जी शक्ल में आहे जंहिंखे पढ़ण बि ॾुखियो थियो पवे। मज़मून जा आर्क्यूज़ न हुजण सबबि सिंधी मज़मून सर्च इंजण मां नथा मिलनि। अख़बारनि जी डिजिटल हालत अञा 50 साल पुराणी आहे। अॼोके नौजवान खे किताब ऐं अख़बारूं न पढ़ण जा मेहना ॾियण खां अॻु असांजे इदारनि खां सवाल थियणु घुरिजे त छा संदन मवाद अॼोके दौर जे तक़ाज़ाउनि ते पूरो लहे थो। हिकु भेरो उहे पब्लिशर ऐं अख़बारूं पंहिंजे पाण खे सही मयार में डिजिटल बणाइनि त खेनि अंदाज़ो थींदो त सिंधी नौजवान उन्हनि खे केतिरो पढ़नि था। सिंध में सियासी तौरु सुजाॻ, जदीद दौर जे मसइलनि बाबति साञा रखंदड़ ऐं कुझु करण जी तड़प रखंदड़ उन्हनि नौजवाननि जी सियासी सिख्या ऐं तनज़ीम जो किरदारु अदा करण वारियूं सियासी तनज़ीमूं कमज़ोर थी वियूं आहिनि। समाज ग़ैर सियासी नाहे थियो, सियासी तनज़ीमूं कमज़ोर थी वियूं आहिनि। सिंध जा नौजवान ग़ैर सियासी या गाफ़िल न आहिनि थिया। उन्हनि खे मुतहरिक रखण वारा सियासी इदारा कमज़ोर थी विया आहिनि। उन जूं क़यादतूं वटनि पहुचनि न थियूं। हर दौर में हर पीढ़ी वटि धरती ऐं माण्हू सां सलाहजण ऐं उन्हनि लाइ जाखोड़ करण जा तौर तरीक़ा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। हिन वक़्तु सिंध मां हिकु वॾे अंग में सिंधी नौजवान तालीम ऐं नौकिरियुनि लाइ परॾेह वञी रहिया आहिनि।
उन्हनि मुल्कनि में उहे नौजवान राब्ते जा नेटवर्क ठाहे लगातार ॿियनि नौजवाननि खे ॿाहिरि घुराए तालीम नौकरियुनि कारोबार ऐं सीड़पकारी में वाहिर फ़राहम करे रहिया आहिनि। इन समूरे कम खां असां मां घणा माण्हू अणॼाण आहिनि। नेशनलिज़म जा अॼोके दौर जा इहे नवां इज़हार आहिनि। साॻी तरह कराची लाहौर ऐं इस्लामाबाद में नौजवाननि जा अहिड़ा केतिरा ई नेटवर्क कमु करे रहिया आहिनि, पर ज़ाहिर आहे त उहे कंहिं सियासी या तनज़ीमी छटी हेठि न आहिनि। वतन ऐं माण्हुनि सां कमिटमेंट जा अणगणिया छिड़ विछड़ इज़हार अॼोके नसल जा हज़ारे नौजवान करे रहिया आहिनि, जंहिंखां असां घणे भाङे अणॼाण आहियूं। अॼोको नसल घणे भाङे शहरी माहौल में अखि खोले रहियो आहे ऐं हुन वटि अॼोके दौर जा लह विचड़ जा औज़ार टेक्नोलॉजी ते ॿधल आहिनि। तंहिं करे संदन वतन दोस्तीअ जे इज़हार जा तौर तरीक़ा बि मुख़्तलिफ़ आहिनि। सियासी तनज़ीमनि जी क़यादत खे उन नवाण सां पाण खे ठहिकाइण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं सियासी ऐं समाजी तनज़ीमूं पाण खे उन नवाण सां गॾु न बीहारींदियूं त उहे अॼोके नसल जे नौजवान खे गॾु खणी न हली सघंदियूं। उन जे नतीजे में उहे सियासी ऐं समाजी इदारा पाण जमूद जो शिकार थी वेंदा। उन जो अंदाज़ो इन हक़ीक़त में लॻाए सघिजे थो त अक्सर तनज़ीमनि जा मर्कज़ी उहिदेदार ऐं वॾे हद ताईं त ज़िलनि जा उहिदेदार बि घणे भाङे 50 वरहनि जी जमार खां वॾा आहिनि ऐं उन्हनि जी घणाई केतिरनि ई वरहनि खां मर्कज़ी ऐं ज़िले उहिदनि ते मौजूदु आहे। विरले को मर्कज़ी अॻवाननि में नओं मुहांडो नज़र अचे थो। बराबरि उन्हनि सभिनी अॻवाननि तारीख़ जे मुख़्तलिफ़ मरहलनि ते पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे, पर सियासी ऐं समाजी इदारनि खे बि बीठल तलाउ बजाए वहंदड़ पाणी जियां हुजणु घुरिजे। अॼोके दौर जे नयनि तक़ाज़ाउनि आहर तब्दील न थींदड़ फ़र्द तोड़े इदारा रुॻो नौजवाननि खे मयारूं ऐं ॾोरापा ॾेई या मथनि ठठोल करे न हली सघंदा। असां सभिनी खे अॼोके नौजवान खे नई अख सां ॾिसणु ऐं सम्झण जी ज़रूरत आहे। संदन नए दौर जे स्वभाव सां पंहिंजा नारा मंशूर लह विचड़ जा तरीक़ा बयान जा अंदाज़ हवाला तनज़ीमी ढांचा ठहिकाइणा पवंदा। अॼोके दौर जे नौजवान वटि टेक्नोलॉजी सबबि जेका सघ आहे उहा सियासी ऐं समाजी तहरीक खे हिकु नए ओज ते वठी वञी सघे थी। इंटरनेट ईमेल व्हाट्सएप ग्रुप ऐं सोशल मीडिया जे जदीद हुनरनि खे इस्तेमाल जो ॾांव रखंदड़ अॼोको नौजवान सिंजे जियापे जे मसइलनि ते जेका उथल पुथल कुझु ॾींहंनि में पैदा करे सघे थो, उहा गुज़िरियल नसल जे तरीक़नि सां महीना खाईंदी हुई। अॻ में जेको कमु स्टडी सर्कल तनज़ीमनि परचनि पंफलेटनि जलसनि ऐं तक़रीरनि सां थींदो हो, उहो हाणे सोशल मीडिया पोस्टर डेटा ग्राफिक्स वीलॉग्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां तयारु थींदड़ मवाद ज़ूम मीटिंग ऑनलाइन जलसनि वसीले हज़ार भेरा वधीक असराइते नमूने सां थियणु लॻो आहे। टेक्नोलॉजी जे सघारे इस्तेमालु दुनिया जे केतिरनि ई सघारनि इदारनि ऐं हुकूमतनि खे सहकाए रखियो आहे। अव्हां रुॻो फेसबुक ऐं ट्विटर ते सवें अणसुञातल नौजवाननि पारां तसुबी मवाद पखेड़ींदड़ धुरियुनि सां अटकायल मुहाॾे खे ॾिसी वठो। सिंध ऐं सिंधियुनि ख़िलाफ़ ज़हर उगाछींदड़ अहिड़नि केतिरनि ई हमराहनि खे सोशल मीडिया ते हाणे मुंहुं तोड़ वरंदियूं मिली रहियूं आहिनि। उहो हिकु अहम कमु आहे जेको सवें नौजवान सॼी दुनिया मां वेही करे रहिया आहिनि, जेके शायदि कंहिं बि सियासी तनज़ीम जा मेंबर बि न हुजनि, पर उहे सिंध ऐं सिंधियुनि सां सलाहियल हुजणु सबबि पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करे रहिया आहिनि। उन्हनि मां केतिरनि जे मवाद में तारीख़ी हवाला ऐं अंग अखर हूंदा आहिनि। उहे रुॻो सिंधी न पर उर्दू ऐं अंग्रेज़ी में बि सिंध ख़िलाफ़ थींदड़ हर तहसूबी प्रोपेगेंडा सां मुहाॾो अटकाए रहिया आहिनि। इन सॼे अमल खां मुमकिन आहे त असांजी सियासी क़यादत वाक़ुफ़ु न हुजे। उन्हनि नौजवाननि खे सियासी पार्टियूं पाण सां गॾाइण जी सघ वञाए वेठियूं आहिनि। उन्हनि खे ख़बर आहे त उहे जहान झाॻींदड़ नौजवान ॼाण टेक्नोलॉजीअ जे जंहिं जहान में जीअनि पिया, उहे रुॻो नारनि जी वराणी न ॾींदा पर ॾुखिया सुवाल बि कंदा। उहे हाणे पीरनि ऐं वॾेरनि जे मुदे ख़ारिज सियासत जो इतिहादी बणिजण खां इनकार कंदा। हू पंहिंजे ख़्यालनि इनकारनि ऐं इख़्तिलाफ़नि खे अॻवान जे एतिराम जे नाले ते सिनसर न कंदा। सिंध जे अॼोके यूनिवर्सिटियुनि में नौजवाननि जी सोच ऐं इज़हार 70 वारे ॾहाके जे नौजवाननि खां कोहे दूर आहे। सिंध जी सियासी क़यादत उन्हनि नौजवाननि सां जेसिताईं लह विचड़ में न ईंदी, खेनि सम्झी बि न सघंदी, उन नसल वटि सिंध सां भरपूर मोहबत ऐं पंहिंजाइप आहे। उहे सिंध जे सियासी समाजी मसइलनि खां अणॼाण बि न आहिनि ऐं हू उन्हनि लाइ जदोजहद बि करे रहिया आहिनि। हू अमली तौरु केतिरियूं अॻ भरायूं करे रहिया आहिनि जेके सिंधी नौजवाननि खे नयूं राहूं ॾेखारे रहियूं आहिनि। हक़ीक़त में अॼोके दौर जो पढ़ियल लिखियल नौजवान सिंध जे जदीद वतन परस्ती जा नवां बुनियाद रखी रहियो आहे, जिन खे सम्झण ऐं साराहण जी ज़रूरत आहे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियर लेखक नसीर मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख।
अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।